बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहिब्बतुल-किराम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। من أهم الأشياء التي توجد في شيكاربور هي طرشي شيكاربور، الذي كنت أنا لما كنت صغير كنت أشتريه، حتى كنت أشتريه في السعودية كمان. الطرشي الشيكاربوري هذا يروح للعالم كله تقريبا. إذا أنت جيت في شيكاربور ما أكلت طرشي شيكاربور كأنك ما شفت شيء وكأنك ما أكلت شيء يعني. ونحن موجودين في محل طرشي شيكاربور ناخذ فكرة عن هذا الموضوع. अस्सलाम वालेकुम साईं जवार साहब। साईं इहो तव्हां दुकान जा मालिक आहियो? इहो ॿुधायो त इन्वेस्टमेंट केतिरी थिए थी हिन प्रोजेक्ट में, जेके नंढे कंहिं लेवल ते स्टार्टिंग जी करे शुरूआत केरु करे अचार जे कारोबार जी शिकारपुर में? 10-15 लाख। मदीनतु शिकारपुर मशहूरतुन बितुर्शी शिकारपुर الذي يصنع هنا من مكونات مختلفة ثم يصدر إلى معظم بلدان العالم. من محلات الطرشي المشهورة هذا المحل على الموقف العام في مدينة شيكاربور إقليم السند باكستان، وهو محل نسار أحمد قديم، يصنعونه في المصانع ثم يأتون به إلى هذا المحل، وهنا يغلف الطرشي كما ترون ثم يباع. अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजो नालो? माशूक अली साहब। इहो ॿुधायो त शिकारपुर जो अचार एतिरो मशहूरु छो आहे? साईं पहिरीं ॻाल्हि शिकारपुरी अचार जेकी आहे ठहे थी सुठे नमूने सां साफ़ सुथरी ठहंदी आहे। उन खां पोइ शिकारपुर जो जेको पाणी आहे ॾाढो बहितरीनु आहे, जंहिंजे करे ॿाहिरि मुल्कनि में शिकारपुर में पूरे पाकिस्तान में ॾाढी मशहूरु थींदी आहे, माण्हू पसंदि कया वेंदा आहिनि हिन अचार। अच्छा, केतिरे क़िस्मनि जो अचार ठहंदो आहे? अचार हिन में ठहंदी आहे साईं पहिरीं ॻाल्हि त अंब जी, अंब खां पोइ ठहंदी आहे मिक्स, उन खां पोइ वैरायटियूं आहिनि, लेसू आहे, मिर्च आहे, लीमू आहे, गजर आहे, अंब, ठीकु आहे साईं। उनजे करे पोइ जेको हर को जेको बि ग्राहक हूंदो आहे पंहिंजी पसंदि कंदो आहे, मूंखे हीअ शइ खपे, अंब ई खपे। हीअ अचार तव्हां हिते पाण ठाहियो था? असां जेके त हिन माना सुठे नमूने सां फैक्ट्रियूं आहिनि उतां ठही ईंदी आहे, कारीगर ठाहींदो आहे, असां दुकान ते खणी ईंदा आहिनि, असां दुकान ते सप्लाई कंदा आहियूं। केतिरे अरसे में तक़रीबन अचार ठहे थो तयारु थिए? हीअ ठाही पीढ़ी त ठाहिण खां पोइ कलाक ॿिनि में ठही वेंदी। ये चाहिए अभी या मिक्स सिरके में, मिक्स सिरके में, ये ऑयल में, ये भी मिक्स है, ये मिक्स तेल है, ये खालसा अम्बा, ये अम्बा, हाँ ये खालसा अम्बा, ये चटनी, हाँ ये ग्रीन चटनी, ये बसर जी, प्याज, बसर जी, हाँ प्याज, ये वाली मिर्ची जी, ये लीमू, खाली लीमे जी, हाँ ये वाली सबज मिर्च, साब्त मिर्च, सब्ज़ मिर्च जी।